नाज़िन ओॾेरो स्टेशन में छितन कुत्तन जो आज़ार ख़त्म न थी सघियो। इंतज़ामिया तरफ़ां कुत्ता मार मुहिम शुरू न थियण करे केतिरा ई माण्हू कुत्तन जे ॾाढ़ण सबब ज़ख़्मी थी पिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था गुल मोहम्मद हिंगोरो जी ही रिपोर्ट। ओॾेरो स्टेशन ऐं आसपास में कुत्तन जो आज़ार अञा ताईं बरक़रार, जॾहिं त सिंध हुकूमत खे त उहो मसलो नज़र ई कोन आयो। पर हाई कोर्ट बेंच पाण मुरादो नोटिस वठंदे म्यूनिसिपल जे समूरे इदारनि खे उहो बावर करायो त जेकॾहिं कंहिं बि माण्हूअ या ॿार खे कुत्तो ॾाढ़े त उनजो केस सरकारी मुद्दत में उतां जे लाॻापियल मकानी इदारे ख़िलाफ़ दाख़िल करायो वञे। जॾहिं त काफ़ी सारा केस दाख़िल थी चुका आहिनि, पर अञा बि छितन कुत्तन जो आज़ार ख़त्म न थी सघियो आहे। मटियारी तइलके जे केतिरे ई मासूम ॿारनि खे कुत्तन ॾाढ़ण जो सिलसिलो अॼु बि जारी आहे, पर न त टाउन ऑफिसर ऐं न ई वरी यूनियन काउंसिल जे सेक्रेटरियुनि जे कन ते जूं सुरी आहे। हिकु भेरो ॿीहर सिंध हाई कोर्ट खे नुमाणी अपील आहे त हू पाण मुरादो नोटिस वठी अवाम खे जानी ऐं माली तहफ़ुज़ फ़राहम करण जो हुकुम सादिर करे। कैमरामैन सज्जाद अलीअ सां गॾु गुल मोहम्मद हिंगोरो, मैरान टीवी, ओॾेरो।